हेलो प्यारा दोस्तों, अस्सलाम वालेकुम एंड वेलकम मुझे यूट्यूब चैनल ते। तो दोस्तों अॼु जेका मां तव्हांखे सिखाइण लाइ जेको टॉपिक वञा पियो उहो नाउन जे हवाले सां ई आहे। ऐं नाउन में जीअं तव्हांखे ख़बर आहे त नाउन में जेंडर्स बि हूंदा आहिनि ऐं नाउन में जेके मोस्टली जेके कंहिं बि एग्ज़ाम में जेके पुछण वारा जेके सुवाल हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि सिंगुलर ऐं प्लूरल। काफ़ी ॿारनि खे काफ़ी जेके स्कॉलरशिप्स अचनि थियूं उन्हनि में माना जेका 100% जेका श्योरली सां चवां थो त मोस्टली जेके क्वेश्चन में अचनि था सिंगुलर ऐं प्लूरल जे हवाले सां लाज़मी तौर सुवाल हूंदा आहिनि। त अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे सभई जेके रूल्स एंड रेगुलेशन सिंगुलर ऐं प्लूरल जा हूंदा आहिनि उहे तव्हांखे स्टेप वाइज़ सेखारींदुसि ऐं उम्मीद आहे त तव्हांखे हिन वीडियो खे ॾिसण खां पोइ सिंगुलर ऐं प्लूरल जे हवाले सां ॿियो कंहिं बि वीडियो खे ॾिसण जी ज़रूरत न पवंदी ऐं सिंगुलर ऐं प्लूरल जे हवाले सां जेके बि तव्हांजा मसइला मसाइल आहिनि या जेकी बि तव्हांखे कंफ्यूज़न आहे उहो हिन वीडियो में क्लियर थियण वारी आहे। त अॼु मां तव्हांखे जेके सिंगुलर ऐं प्लूरल जा 5 जेके रूल्स एंड रेगुलेशन ॿुधाईंदुसि। अॼु जो असांजो टॉपिक आहे सिंगुलर एंड प्लूरल। त जीअं त असांजी सिंधी में सिंगुलर यानी वाहिद, प्लूरल यानी जमع। माना पेपर में काफ़ी जेके सुवाल ईअं हूंदा आहिनि त फलाणे लफ़्ज़ जो फलाणे नाउन जो जेका प्लूरल छा थींदो, ठीकु आहे। त नाउन यानी जेका सिंगुलर ऐं प्लूरल जेके नाउन जा ई हूंदा आहिनि। त अॼु जेका पाण स्टेप वाइज़ जेके सिंगुलर ऐं प्लूरल जा कॉन्सेप्ट सिखंदासीं। दोस्तों सिंगुलर ऐं प्लूरल जा जेके मुंहिंजी ॻोल्हा खां पोइ जेके मूं जेके इन जा रूल्स एंड रेगुलेशन हथ कया आहिनि या मुंहिंजी नज़र में जेके पढ़ण जोगा आहिनि या जेका उनजी टोटल अमाउंट थिए थी उहो थिए थी 5। ठीकु आहे। माना रूल्स एंड रेगुलेशन जेके सिंगुलर सां प्लूरल ठाहिण जा उहे 5 आहिनि। त पहिरियों जेको कॉन्सेप्ट आहे मां तव्हांखे ॿुधायां पियो। हाणे सिंगुलर ऐं प्लूरल जा जेके मोस्टली जेका रूल्स एंड रेगुलेशन ठहंदा आहिनि उहो थींदो आहे सफिक्स ते। सफिक्स यानी पछयाड़ी, सिंधी में यानी उनजी पछयाड़ी। हाणे इंग्लिश में अहिड़ा लफ़्ज़ जेके CH SH O X डबल S ॿियो हिकु थी सघे थो X थी सघे थो पियो आहे। त अहिड़ा लफ़्ज़ अहिड़ा नाउन जेके CH SH O X डबल S इन्हनि ते वञी ख़तमु थियनि यानी अहिड़ा नाउन उन्हनि जे पछाड़ी में ही लफ़्ज़ जेकॾहिं अचनि त विदाउट सोचे सम्झे तव्हां सिर्फ़ु छा ऐड कयो ES। बस वधीक सोचण जी ॻाल्हि ई कोन्हे। बस तव्हांखे मेन ॻाल्हि इहा आहे कि तव्हांखे 1 2 3 4 5 6 ही जेकी सफिक्स आहिनि या ही जेके लेटर्स आहिनि इहे ज़हन में रखणा आहिनि। हाणे जंहिं बि नाउन जे आख़िरी में ही लेटर अची विया तव्हां विदाउट सोचे सम्झे उन जे आख़िरी में ES ॾेई छॾियो। मां हिकु एग्जांपल हिते तव्हांखे ॿुधायां थो। मिसाल तौरु आहे ब्रांच। त ॾिसो हिकिड़ो नाउन आहे ब्रांच का शाख। ब्रांच यानी शाख कंहिं इदारे जी मिसाल तौरु बायोलॉजी जी बवाई फलाणी ब्रांच आहे, केमिस्ट्री फिजिक्स। त इन जो प्लूरल ठाहिण लाइ असां छा कंदासीं ES ब्रांच, छाकाणि त इन ES खां अॻियां हिते CH लॻो पियो आहे। ॿियो असां एग्जांपल खणूं था पुरुष। ॾिसो आख़िरी में छा अचे पियो SH। त इन जो प्लूरल छा थींदो बुरिशिस। त बस इन जा इहे जेके रूल्स एंड रेगुलेशन आहिनि। गिलास जो गिलासिस थींदो, पोटेटो जो पोटेटोस थींदो ऐं बॉक्स जो बॉक्सिस थींदो, गिलास गिलासिस एंड S खां को लफ़्ज़ जेकॾहिं तव्हांजे ज़हन में अचे थो जेको अचे थो उहो मूंखे कमेंट्स में ॿुधाईंदो। ठीकु आहे, इहा तव्हांजो होमवर्क आहे। ऐं ॿियो जेका रूल्स एंड रेगुलेशन आहे सिंगुलर ऐं प्लूरल जो उहो इहो आहे त अहिड़ा लफ़्ज़ जेके वाय ते ख़तमु थियनि, अहिड़ा लफ़्ज़ जेके वाय ते ख़तमु थियनि बट बिफोर वाय हुते को वॉवेल हुजे। ठीकु आहे, बिफोर वाय जेकॾहिं हुते को वॉवेल हुजे। ऐं थोरो हिनखे मिटायां थो। अहिड़ा लफ़्ज़ जेके वाय ते ख़तमु थियनि ऐं वाय खां अॻियां को वॉवेल हुजे। वॉवेल तव्हांखे ख़बर आहे वॉवेल्स जेके आहिनि O I। त दोस्तों जेके वाय खां पहिरीं वॉवेल हुजे। ठीकु आहे। त वॉवेल कहिड़ा आहिनि तव्हांखे ख़बर आहे A E I O U। यानी वाय खां अगरि तव्हांखे इन्हनि मां को बि हिकिड़ो अखर जेकॾहिं नज़र अचे न त सोचण जी का ॻाल्हि ई कोन्हे। बस
एसेंड कयो। हाणे जेके एसडी जेका मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो न त मोस्टली जेके नाउन्स आहिनि मोस्टली माना टिल 50% ताईं सिर्फ़ ऐं सिर्फ़ एस खणंदा आहिनि, सिर्फ़ ऐं सिर्फ़ एस। त हाणे ॾिसो असां हिन जो एग्जांपल ॾिसूं था त वाई में पहिरीं को वॉवेल त लफ़्ज़ आहे बॉय। त ॾिसो वाई हिते ख़तम थियो आहे लफ़्ज़ बॉय पर हिते ओ वॉवेल आहे त मूं तव्हांखे रूल्स एंड रेगुलेशन ॿुधायो आहे, तव्हां सिर्फ़ इहो ई रूल्स अपलायो त इन जो थींदो बॉयज़। ठीक है। मिसाल तौर आहे डे ॾींहुं त डे जो आखिरी जेका लेटर आहे वो आहे वाई ऐं वाई खां अॻियां वॉवेल आहे ए त इन जो प्लूरल थींदो डेज। ओके बस सिंपल हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे तव्हांखे बस इन जूं वाई खां अॻियां वारी शइ अचण वारी खे ज़हन रखणो आहे त अॻियां जेका वाई खां हिकिड़ो लेटर आयो आहे उहो कॉन्सोनेंट आहे या वॉवेल आहे। ठीक आहे। हाणे असां वॉवेल जो सिंगुलर जो ऐं सिंगुलर मां प्लूरल जो जेको कॉन्सेप्ट टियों असां सिखंदासीं। हाणे वरी जेका मां तव्हांखे ॿुधायां पियो अहिड़ा लेटर जेके वाई ते ख़तम थियनि पर बिफोर वाई बिफोर यानी अॻु में को कॉन्सोनेंट हरफ सही सिंधी में हरफ इल्लत हरफ सही जेकॾहिं वाई खां अॻियां को अची वञे त हुते असां छा कंदासीं वाई खे कन्वर्ट कंदासीं आई में। वाई असांजो ट्रांसफर थींदो आई में ऐं आखिरी में असां ई एस एड कंदासीं। ओके तव्हांखे मुजाहिरो थींदो हूंदो पर मां तव्हांखे एग्जांपल ॿुधायां थो, इहो तव्हांजी कंफ्यूजन जेका क्लियर थी वेंदी। मिसाल तौर आहे दोस्तों लफ़्ज़ ॾिसो बेबी। बेबी माना ॿारड़ी अकॉर्डिंग टू जेंडर जेका ही कॉमन जेंडर में अचे थो। मूं जेंडर्स जे हवाले सां वीडियो ठाहियो आहे, जेंडर्स बि नाउन सां ई रिलेटेड आहिनि, उनखे जॾहिं तव्हां नाहे ॾिठो त उनखे बि ॾिसी वठो, ॾाढो बहितरीन वीडियो ठहियल आहे ऐं काफ़ी दोस्तनि उन ते सुठा ऐं खोड़ सारा कमेंट्स ॾिना आहिनि। त ही अकॉर्डिंग टू जेंडर जेका कॉमन जेंडर में अचे थो पर ही नाउन आहे छाकाणि त जेंडर सिर्फ़ ऐं सिर्फ़ के नाउन जो हूंदो आहे। त हिते ॾिसो आखिरी में वाई ख़तम थियो आहे पर हाणे हिते असांखे वाई खां अॻे वारे लेटर खे ॾिसणो आहे। जेकॾहिं हिते वॉवेल आहे त सिर्फ़ एस ईंदो पर हिते बी जेका आहे इहो ॾिसो इन्हनि खां हटे करे कॉन्सोनेंट आहे। त मूं तव्हांखे तरीक़ो ॿुधायो आहे बैब लिखी वाई खे कन्वर्ट छा में करणो आहे आई में, वाई जी जॻह ते आई अची वियो ऐं ई एस। ओके बेबी बेबीज़। ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ ॾिसूं था सी ओ एन टी आर कंट्री। असांजो मुल्क पाकिस्तान कंट्री जेका हिकिड़ो कंट्री मुल्क आहे नाउन आहे। ठीकु आहे। नाउन्स में वरी जेका कॉमन नाउन में अचे थो ऐं हिन जो प्लूरल छा थींदो इहो बि जेका नाउन वाई ते ख़तम थियो आहे पर वाई खां पहिरीं ॾिसो हिते आर पियो आहे। आर वॉवेल या कॉन्सोनेंट आहे, इहो कॉन्सोनेंट आहे त इन जो प्लूरल छा थींदो सी ओ एन टी आर। असांखे वाई कन्वर्ट छा में करणो हिते पियो वाई, हिते वाई जी जॻह ते आई रखणो आहे ऐं ई एस। कंट्रीज़ माना घणा कंट्री। त ही थी वियो इन जो टियों तरीक़ो। ओके हाणे इन जो चौथो तरीक़ो त ॾिसो असां थोरो स्पेस घटि आहे थोड़ा असां मुलई आहियूं। असांजी हेल्प जेका तव्हांजी सब्सक्रिप्शन ई हुन जो तव्हां स्क्रीनशॉट वठी छॾियो त जीअं तव्हांखे उहो इनखे मां मिटायां थो त जीअं तव्हांजी हेल्प थी सघे। त हाणे असां पढ़ंदासीं विधीअ जो पोइ सिंगुलर मां प्लूरल ठाहिण जो चौथों क़िस्म। ठीकु आहे। चौथों क़िस्म इहो आहे अहिड़ा लफ़्ज़ जेके एफ या एफ ई ते ख़तम थियनि। अहिड़ा लफ़्ज़ जेके एफ या एफ ई ते ख़तम थियनि त एफ या एफ ई चेंज थी वेंदो वी में, चेंज थी वेंदो वी में ऐं आख़िरी में असांखे ई एस जो इज़ाफ़ो करणो आहे। अतो त एग्जांपल ॾिसूं। मिसाल तौर नाउन आहे हिकिड़ो एल ई एफ लीफ। लीफ माना पन। हाणे हिकिड़ो पन इन जो प्लूरल ठाहिण जे लाइ मूं तव्हांखे तरीक़ो ॿुधायो आहे एफ आख़िरी आहे त कन्वर्ट थींदो वी में ऐं आख़िरी में ई एस। एल ई ए हिते आहे एफ, हिते तव्हांखे मूं ॿुधायो आहे हिते तव्हांखे ही रूल्स अपनाइणो आहे, हिते ॾियणो आहे वी ऐं आख़िरी में ई एस। त ही थी वियो लीव्स। ओके सिंगुलर मां प्लूरल लीव्स थी वियो। लीव हिकिड़ो पन, लीफ हिकिड़ो पन, लीव्स घणा पन। ॿियो असां हिकिड़ो एग्जांपल ॾिसूं था लाइफ। लाइफ या वाइफ त लाइफ जे आख़िरी में ॾिसो एफ ई पियो आहे एंड वाइफ जे आख़िरी में बि एफ ई पियो आहे ऐं एफ ई हुजे या ख़ाली एफ हुजे असांखे कन्वर्ट करणो आहे वी में। ओके
त इन जो असां प्लूरल ठाहींदासीं एल आई एफ ई जेका कन्वर्ट थी वेंदो वी में या आखिरी में ई एस लाइव्स। साॻियो तरीक़े सां वाइफ जो वी आई एफ ई पियो आहे, इन खे असां कन्वर्ट कंदासीं वी में ऐं एस। त ही थी वियो तव्हांजो चौथों क़िस्म, वाइफ हिकु ज़ाल वाइफ्स घणियूं ज़ालूं। आखिरी जो क़िस्म आहे जेको ॾाढो इंपॉर्टेंट आहे दोस्तों, एसी ते जेके मूं तव्हांखे रूल्स एंड रेगुलेशन सिंगुलर मां प्लूरल ठाहिण जा ॿुधाया, उन्हनि खे चइबो आहे रेग्युलर। उन्हनि खे चइबो आहे रेग्युलर। रेग्युलर मीन्स क़ाइदे वारा। पर जेका पंजो जेका तव्हांजो क़िस्म आहे इहो आहे इरेग्युलर। इरेग्युलर माना बिना क़ाइदे वारो। त इन जो को क़ाइदो कोन्हे, इन में सिर्फ थोरी घणी किथे वॉवेल्स जेका चेंजिंग थिए थी। ऐं ही अक्सर करे इन जो को कॉन्सेप्ट कोन्हे, तव्हांखे वधि खां वधि इन्हनि खे यादि करणा पवंदा ऐं किताबनि में ॾिसणा पवंदा। सिंधी में चवंदा आहिनि इन जो तव्हांखे रटो हणणो पवंदो। त मिसाल तौरु आहे हिकिड़ो लफ़्ज़ आहे फुट। त इन जो प्लूरल तव्हां ॾिसो पिया एस कोन थींदो, इहो इरेग्युलर आहे, इन जो थींदो फीट। ओके, फुट माना हिकिड़ो पेर, फीट माना ॿई पेर। मिसाल तौरु आहे टुथ, दंद, इन जो प्लूरल थींदो टीथ। ओके, मिसाल तौरु आहे एम एन मेन माण्हू, इन जो प्लूरल एस सां कोन थींदो, मेन माना माण्हू, मीन माना घणा माण्हू। मिसाल तौरु आहे पर्सन, हिकिड़ो शख्स, पीपल घणा माण्हू, सिंगुलर मां प्लूरल। मिसाल तौरु आहे वुमेन, इन जो थींदो वुमीन। ओके, मिसाल तौरु आहे ऑक्स, इन जो थींदो ऑक्सिन। त दोस्तों आई होप तव्हांखे मुंहिंजो वीडियो सुठो लॻो हूंदो। इहे हुआ जेके कंहिं बि नाउन सिंगुलर नाउन मां प्लूरल ठाहिण जा कॉन्सेप्ट मूं तव्हांखे ॿुधाया। हाणे ईअं न आहे त जेके मूं तव्हांखे ॿ एग्जाम्पल ॿुधाया इहे हर हिकु क़िस्म जा करोड़े लफ़्ज़ थी सघनि था। हाणे जेको बि तव्हांखे जेकॾहिं नओं को कॉन्सेप्ट लॻे थो, तव्हांजी नज़र में अञा को सिंगुलर मां प्लूरल जो ॿियो को कॉन्सेप्ट आहे, उमेद आहे त तव्हां मूंखे उनखे कमेंट्स में ॿुधाईंदो ऐं तव्हांखे वीडियो केतिरो सुठो लॻो आहे उहो मूंखे कमेंट्स में ॿुधायो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में, तेसीं ताईं जे लाइ पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त चेतन दास गीत खे ॾींदो इजाज़त। अल्लाह निगहबान।